आज़िम तंगवाणी में नौजवान के कातिलन की गिरफ़्तारी लाइ वारसन एहतजाज करे इंसाफ़ की घुर कई है। उन हवाले से तफ़सील पेश है तंगवाणी में मेहरान टीवी के रिपोर्टर ताहसिन मलिक की रिपोर्ट। बिल्कुल तंगवाणी भरसा जमाल पुलिस थाने के हद कुछ ॾींहं अॻु क़तल थियल पीराणी चोलनि के जवाबदारनि के गिरफ़्तार लिया जे संदसि वारसन एहतजाज करे अचो संदसि अॻुवाणनि सां ॻाल्हि कयूं उन वधीक छा चवणु आहे। साईं कणक के भान ॾे पियो, पुलिस मोबाइल आयो आहे, बेदर्दी सां उनखे गोलियूं हणी शहीद करे विया आहिनि। एजाज़ खोसो, कुर्बान बंगवार, नसीम हैदर पीओसो एसपी साहब जो ऐं ॿिया जेके पुलिस वारा आहिनि साबिर बिजाराणी इन्हनि शहीद कयो आहे। असल खेसि भाण ॾे पियो, बेदर्दी सां उनखे गोलियूं हणी शहीद करे विया आहिनि। असांजो मुतालबो आहे त असांजे शहीद पीराणी जे मथां कोई बि NCFR न आहे, फुर धाड़ो वग़ैरह जो कोई बि मसइलो न आहे। असांजो हाणे IG सिंध DIG लाड़काणो SSP कश्मीर खे पीपल्स पार्टी अॻुवान मीर शबीर अली ख़ान बिजाराणी खे गुज़ारिश आहे त असांजे कातिलनि जे पुलिस वारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। साईं पंहिंजी ज़मीन खे खाद खुराक ॾेई रहियो भाण मथों पुलिस मोबाइल आई आहे ऐं बेदर्दी सां मुंहिंजे भाउ खे क़तल करे आहे। पर छा आहे त पुलिस गवर्नमेंट सां मुंहिंजे मुखालिफ़ रज़ाक चोलाणी सां पिट बणिजी उनखां पैसा वठी रज़ाक सां मुंहिंजी मुखालिफ़त इन सां ई आहे। ॿियो कंहिं बि बाजकाणी हुजे, चोलियाणी हुजे, बंगलाणी हुजे, बालकाणी हुजे, निंदाणी हुजे, कोई बि मुंहिंजे ख़िलाफ़ न आहे। का NC बि मुंहिंजे ख़िलाफ़ कंहिं पुलिस बि दाख़िल हिन टिन ताईं न कई आहे। हिननि पैसा वठी मुंहिंजे भाउ खे क़तल कयो आहे। ये पुलिस जी लापरवाही आहे। लागर जी मुंहिंजो भाउ फसल खे भाण ॾेई रहियो कणक खे, ऐं पुलिस अची नाजाइज़ नाहक गोलियूं हणी मुंहिंजे भाउ खे शहीद करे छॾियो आहे। माना पुलिस पैसा वठी मुखालिफ़नि खां वांगार वेही वियो आहे। असांजो मौक़िफ़ इहो आहे त जेको इहो पुलिस वांगार वेही मुंहिंजे भाउ खे शहीद करे वियो त इन्हनि जे मथां FIR दाख़िल थिए, असांजो हक़ रसाई थिए। असांजो MLA अॻुवान मीर शबीर ख़ान बिजाराणी खे गुज़ारिश आहे, सरदार मोबिल ख़ान खे, SP कश्मीर साहब खे त असां सां हक़ थिए। असांजो नाजाइज़ नाहक मुंहिंजो भाउ खे बेदर्दी छो क़तल कयो अथनि? न चोर, न धाड़ेल, न ॾोहारी। असांजा सियाली मसइला आहिनि न, उन सियाली मसइले में पुलिस वांगारां वेही खून करे क़तल करे गोलियूं हणी छॾिया आहिनि मुंहिंजे भाउ खे।